गाल जी कंखे भी खबर न पए तो गोली असां हलाई आहे। इहा ॻाल्हि भी ईअं ई लुड़ी वञे जे करीमूं जो खून लुड़ी वियो। अरे करीमूं त निधण को हो, उनजो त केर बि न हुयो, पर जमाल वॾी पोच वारो माण्हू अथई, इहो बि ख्याल में रखजांइ। शेर बहादुर का बि ॻाल्हि सोचे ऐं सम्झी न कंदो आहे। जे करीमूं ज़मान मरी विया, जमाल भी मरी खपी वेंदो। सरदार शेर मोहम्मद खान, पर वो हिक शर्त ते छॾाए सघे थो। हुनखे खान ज़मान खान जो कातिल ॻोल्हे ॾियणो पवंदो। पर उनजा कातिल बि त जमाल खान वारा ई थी सघनि था न। इहो पक अथई त ज़मान खान जा कातिल जमाल खान वारा आहिनि? हा हा, ॿियो वरी केरु थी सघनि था? हुननि सॼे कोहिस्तान में फाह ॿारे ॾिनी आहे। तूं इहो थी चाहीं जमाल या को ॿियो गुलबानू जो भले क़त्ल करे? ना बाना, मां छो चवंदसि? इहो मसलो त गुलबानो ऐं हुनजे माइटनि जो आहे। छा पाण हुनजा माइट न आहियूं? ॾिस, मूं विच में पई नेमत जे घरां गुलबानू खे हाणे सरदार जे हवाले कयो। जेकॾहिं न अहिड़ी का ॻाल्हि थी पई त सरदार वारा त मूंखां पुछा कंदा न। जमाल खान तूं फौलाद जी दीवार सां टकराए रहियो आहे। टुकड़ा टुकड़ा थी वेंदे, टुकड़ा थी वेंदे, टुकड़ा टुकड़ा त तोखे मां कंदुसि। टुकड़ा 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 त तोखे मां कंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।